ओम शांति। अॼु जी मिली तारीख़ है 17/1/2026। मिठा मिठा बाप जॾहिं चवनि था मीठे मीठे ॿार। जॾहिं इहो भारत स्वर्ग हुयो तॾहिं तव्हां घोर सोचड़े में हुया हो। हाणे अंधियारो आहे, पोइ सोचड़े में हलो। प्रश्न आहे, बाप पंहिंजे ॿारनि खे कहिड़ी हिकु कहानी ॿुधाइण आया आहिनि। उत्तर आहिनि, बाबा चईंदा आहिनि, मिठे ॿार, मां तव्हांजे 84 जन्मनि जी कहानी तव्हांखे ॿुधाईंदो। तव्हां जॾहिं पहिरियों जनम में हुयो त हिकु ई दैवी धर्म हुयो। पोइ तव्हां ही 2 युग पोइ वॾा वॾा मंदर आदि ठाता, भक्ति शुरू कई। हाणे तव्हांजो इहो अंत जा बि अंत जो जनम आहे। तव्हांजो पुकारणु दुख हरता सुख करता अचो, तव्हां ई पुकारियो हुयो। हाणे मां आयो आहियां तव्हांखे वरसो ॾियण। गीता, अधु अंधेरे में हा इंसान। ओम शांति। तव्हां ॿार ॼाणंदा आहियो, हाणे कलयुगी दुनिया आहे, सभु घोर अंधियारे में आहिनि। पहिरियों सोचड़े में हुया, जबकि भारत स्वर्ग हुयो। ये ही भारतवासी जो हाणे पंहिंजे खे हिंदू कहलाईंदा आहिनि, इहे असुल देवी देवता हुया। भारत में स्वर्गवासी हुया जॾहिं ॿिया कोई धर्म न हुयो। हिकु ई धर्म हुयो, स्वर्ग वैकुंठ वैष्ट हेवन। भारत में स्वर्गवासी हुया जॾहिं ॿियो कोई धर्म न हुयो, हिकु ई धर्म हुयो। ऐं हुन समय हिन दुनिया खे छा चईंदा हुआसीं? स्वर्ग वैकुंठ वैष्ट हेवन। इहे सभु भारत जा ई नाम हुया। भारत पवित्र ऐं प्राचीन धनवान हुयो। हाणे त भारत कंगाल थी वियो आहे, छोकी हाणे कलयुग आहे न। तव्हां ॼाणंदा आहियो, असां अंधियारे में आहियूं। जॾहिं स्वर्ग में हुयासीं त सोचड़े में हुयासीं। स्वर्ग में राज राजेश्वर राज राजेश्वरी श्री लक्ष्मी श्री नारायण हुया। उन्हनि खे सुखधाम चइबो आहे न, उन्हनि खे सुखधाम चइबो आहे। बाबा सां ई तव्हांखे स्वर्ग जो वरसो वठिणो आहे, जंहिंखे जीवन मुक्त चइबो आहे। हाणे त सभु जीवन बंदि में आहिनि। ख़ासि भारत आम दुनिया रावण जी जेल में आहे, शोक वाटिका में आहे। ईअं न, रावण सिर्फ़ु लंका में हुयो ऐं राम भारत में हुयो। उन्हनि अची करे सीता चुराई। इहे त सभु दंत कथायूं आहिनि। गीता आहे ही मुख्य सर्वशास्त्रमयी शिरोमणि श्रीमत, अर्थात भगवान जी ॿुधायल हुई भगवान ॿुधाई हुई भारत में ही अची करे। मनुष्य त कोई जी सदगति करे न सघंदा। सदगति में हुया जीवन मुक्त देवी देवता, जंहिं इहो वरसो कलयुग अंत में पायो हुयो। भारतवासियुनि खे पतो न आहे, न कोई शास्त्रनि में आहे। शास्त्रनि में आहे ही भक्ति मार्ग जो ज्ञान। सदगति मार्ग जो ज्ञान मनुष्य मात्र में बिल्कुलु न आहे। सभु भक्ति सिखलाइण वारा आहिनि। चईंदा शास्त्र पढ़ो, दान पुण्य करो। ये भक्ति द्वापर खां हली आई आहे। सत्युग ऐं त्रेता में आहे ज्ञान जी प्रालब्ध। हीअं न कि उते इहो ज्ञान हलंदो ईंदो आहे न। इहो जो वरसो भारत खे हुयो, उहो बाबा सां संगम युग ते ई मिलियो हुयो असांखे, जो पोइ हाणे असांखे मिले थो। भारतवासी जॾहिं नरकवासी हुया, बेहद दुखी ठही वेंदा आहिनि, तॾहिं पुकारंदा आहिनि, हे पतित पावन दुख हरता सुख करता अचो। कंहिंखे? सर्व खे। छो जी कंहिंजो दुख हरता सुख करता? सर्व जो। छो जे ख़ासि भारत आम दुनिया सभिनि में 5 विकार आहिनि। बाबा आहिनि ही पतित पावन। बाबा चईंदा आहिनि, मां कल्प कल्प जे संगम युग ते ईंदो आहे, सर्व जो सदगति दाता ठहींदो आहे न। अहिल्यायूं गणिकायूं ऐं जो गुरु माण्हू आहिनि, उन्हनि सभिनि जो उद्धार मूंखे ई करिणो पवंदो आहे। छो जे इहे त सभु इहा आहे ही पतित दुनिया, पावन दुनिया सत्युग खे चइबो आहे। भारत में न लक्ष्मी नारायण जो राज्य हुयो। भारतवासी इहे न ॼाणंदा आहिनि
कि ये स्वर्ग जा मालिक हुया, है न? ये स्वर्ग जा मालिक हुया। पतित खंड माना ही कूड़ खंड, पावन खंड माना ही सचखंड। भारत पावन खंड हुयो, ये भारत आहे ही अविनाशी खंड, जो कॾहिं विनाश न थींदो आहे। जॾहिं हिननि जो लक्ष्मी नारायण जो राज्य हुयो त ॿियो कोई खंड ई न हुयो, उहे सभई बाद में ईंदा आहिनि। मनुष्यनि त कल्प लाखों वर्ष जो लिखी छॾियो आहे, मनुष्यनि त कल्प लाखों वर्ष जो लिखी छॾियो आहे। बाबा चईंदा आहिनि कल्प जी आयु त 5000 वर्ष ई आहे। उहो पोइ चई ॾींदा आहिनि मनुष्य 84 लख जन्म वठंदा आहिनि। मनुष्यनि खे कुते ॿिली गधे आदि सभिनि में विझी छॾियो अथनि, परंतु कुते ॿिली जो जनम अलॻि आहे। 84 लख वैराइटी अलॻि आहिनि जीव जंतु जानवरनि जी। मनुष्यनि जी त हिकु ई वैराइटी आहे, उन्हनि जे 84 जन्म हूंदा आहिनि। बाबा चईंदा आहिनि भारतवासी पंहिंजे धर्मनि खे ड्रामा प्लान अनुसार भुलिजी विया आहिनि। कलयुग अंत में बिल्कुलु ई पतित ठही विया आहिनि। पोइ बाबा संगम ते ई अची करे असांखे पावन ठाहींदा आहिनि। हाणे बाबा संगम ते अची करे सभिनि खे पावन ठाहिणा आहिनि। इनखे चइबो आहे दुखधाम। पोइ भारत सुखधाम हूंदो। बाबा चईंदा आहिनि हे भारत, भारतवासी स्वर्गवासी हुयो। पोइ 84 जन्मनि जी सीढ़ी उतरंदा आया आहियो। सतो खां रजो तमो में ज़रूरु अचिणो ई आहे। तव्हां देवता आहिनि जीअं धनवान, एवर हैप्पी, एवर हेल्दी, वेल्दी कोई न हूंदो आहे। असां देवता आहिनि जहिड़ो धनवान, सोचो सोने हीरे जा महल, एवर हैप्पी, एवर हेल्दी, वेल्दी ॿियो कोई न हूंदो आहे। भारत केतिरो साहूकार हुयो, हीरे जवाहरात पत्थर मिसल हुया हुते। 2 युग पोइ भारत भक्ति मार्ग में एतिरा वॾा वॾा मंदर ठाहींदा हुया। उहो बि केतिरा भारी मंदर ठाता। सोमनाथ जो मंदरु वॾे खां वॾो हुयो। सिर्फ़ु हिकु मंदरु त न हुयो, ॿिया राजाउनि जा मंदर बि हुया। केतिरा लूटे करे विया। बाप तव्हां ॿारनि खे स्मृति दिलाईंदा आहिनि तव्हांखे केतिरो मस्तु साहूकार ठातो हुयो। तव्हां सर्वगुण संपन्न 16 कला संपूर्ण हुयो। यथा महाराजा महारानी तथा प्रजा। उन्हनि खे भगवान भगवती बि चई सघंदा आहिनि, परंतु बाबा सम्झायो आहे भगवान हिकु आहे, उहो बाप आहे। सिर्फ़ु ईश्वर व प्रभु चइण सां बि यादि न ईंदो आहे कि सभई आत्माउनि जो बाबा आहे। बाबा कहानी वेही ॿुधाईंदा आहिनि। हाणे तव्हांजे ॾाढे जन्मनि जे अंत जो जनम आहे। हिकु ई ॻाल्हि न आहे, हिक जी ॻाल्हि न आहे, न कोई युद्ध जो मैदान आदि आहे। मतिलबु हिक खे न ॿुधाईं, ॾाढनि खे ॿुधाईं। भारतवासी भुलिजी विया आहिनि कि उन्हनि जो राज्य हुयो। सत्युग जी आयु लंबी करे ॾियण सां ॾाढा दूर खणी आहिनि। बाबा अची करे मनुष्यनि खे बाबा अची करे सम्झाईंदा आहिनि कि बि देहदारे खे भॻवान न चई सघंदा आहियूं। मनुष्य कंहिंजी सदगति न करे सघंदा आहिनि। कहावत आहे न, सर्व जो सदगति दाता पतित पावन करता हिकु ई आहे। हिकु ई असांजो सचो बाबा आहे जो सचखंड जी स्थापना करण वारो आहे। पूज्य बि चईंदा आहिनि, परंतु भक्ति मार्ग में तव्हां जंहिंजी पूजा कंदा आया आहियो हिक जी बायोग्राफी खे त न हिक जी बि बायोग्राफी खे न ॼाणंदा आहियो। सचो बाबा अची करे असांजे लाइ सचखंड जी स्थापना कंदा आहिनि। पूजा बि कंदा आहिनि हिक जी, परंतु भक्ति मार्ग में तव्हां जंहिंजी पूजा कंदा आया आहियो हिक जी बि बायोग्राफी खे न ॼाणंदा आहिनि। हिन करे बाबा चईंदा आहिनि, है न, ॾिसो भक्ति। हिन करे बाबा चईंदा आहिनि त शिव जयंती त मल्हाईंदा आहियो। बाबा आहिनि ई नई दुनिया जा रचयिता। बाबा चईंदा आहिनि तव्हां शिव जयंती त मल्हाईंदा ई आहियो।
बाबा आहिनि ही नई दुनिया जा रचयिता, हेवनली गॉड फादर आहिनि, बेहद सुख ॾियण वारा बाबा आहिनि। सतयुग में ॾाढो सुख हुयो, उहो कीअं ऐं कीअं स्थापना कयो इहे बाबा वेई सम्झाईंदा आहिनि। नरकवासियुनि खे आख़िर स्वर्गवासी ठाहिण या भ्रष्टाचारी खे श्रेष्ठाचारी देवता ठाहिण, इहे त बाबा जो ई कमु आहे न। बाबा चईंदा आहिनि मां तव्हां ॿारनि खे पावन ठाहींदो आहियां, तव्हां स्वर्ग जा मालिक ठाहींदा आहियो, तव्हांखे पतत केरु ठाहींदो आहे? हीअ रावण। मनुष्य चई ॾींदा आहिनि दुख बि ईश्वर ई ॾींदो आहे। बाबा चईंदा आहिनि मां त सभिनि खे एतिरो सुख ॾींदो आहे जो पोइ अधु कलाक तव्हां बाप खे सिमरण न कंदा आहियो, है न। बाबा चईंदा आहिनि मां त तव्हां सभिनि खे एतिरो सुख ॾींदो आहे जो अधु कलाक तव्हां कॾहिं बाबा खे यादि ई न कंदा। मतिलबु असांजी आत्मा में एतिरी शक्ति अची वेंदी, एतिरा गुण, एतिरा सभु कुझु जो असां अधु कलाक बाबा खे यादि ई न कंदासीं। पोइ जॾहिं रावण राज्य हूंदो आहे त सभिनि जी पूजा करणु लॻी वेंदा आहिनि। इहे तव्हांजे ॾाढे जन्मनि जे अंत जो जनम आहे। चईंदा आहिनि बाबा केतिरा जन्म असां वरिता। बाबा चईंदा आहिनि मिठे मिठे भारतवासियूं, हे आत्मायूं, हाणे तव्हांखे बेहद जो वरसो ॾींदो आहे। ॿार तव्हां 84 जन्म वरिता, हाणे तव्हां 21 जन्मनि जे लाइ बाबा खां वरसो वठण आया आहियो न। हाणे त सभु त इकट्ठा न ईंदा न, तव्हां ई सतयुग जा सूर्यवंशी पद वठंदा आहियो, अर्थात सत्य बाबा सां सत्य नर सां नारायण ठहिण जो ज्ञान ॿुधंदा आहियो न। ये ज्ञान आहे उहा भक्ति। शास्त्र आदि सभु भक्ति मार्ग जे लाइ आहिनि, उहो ज्ञान मार्ग जे लाइ न आहे। इहा स्पिरिचुअल रूहानी नॉलेज आहे न। सुप्रीम रूह वेई नॉलेज ॾींदा आहिनि। ॿारनि खे देही अभिमानी ठहिणो खपे। पंहिंजे खे आत्मा निश्चय करे मामिकम यादि करो। बाबा सम्झाईंदा आहिनि आत्मा में ई सुठा बुरा संस्कार हूंदा आहिनि, जे अनुसार ई मनुष्य सुठो व बुरो जन्म मिलंदो आहे। बाबा वेई सम्झाईंदा आहिनि इहे जो पावन हुयो अंतिम जन्म में हाणे पतित थियो आहे। तत्वम, तव्हां बाप खे हिन पुराणी दुनिया रावण जी दुनिया पतित दुनिया में अचिणो पवंदो आहे। बाबा खे अचिणो ई हुन तन में आहे जो पहिरियों नंबर में अचिणो आहे। सूर्यवंशी ई पूरा 84 जन्म वठंदा आहिनि। ये ब्रह्मा ऐं ब्रह्मावंशी ब्राह्मण आहिनि। बाबा सम्झाईंदा आहिनि त रोज़ु पत्थर बुद्धि खे पारस बुद्धि ठाहिण कोई मासी जो घर थोरी आहे। हे आत्मायूं हाणे देही अभिमानी ठहो। हे आत्मायूं हिकु बाप खे यादि करो ऐं राजाई खे यादि करो। जे सभु संबंध छोड़ो, मरणो त सभिनि खे आहे। सभिनि जी वानप्रस्थ अवस्था आहे न। हिकु सतगुरु बिग़ैर सर्व जो सदगति कोई करे ई न सघंदो आहे। बाबा चईंदा आहिनि हे भारतवासी ॿार, तव्हां पहिरियों मूंखां बिछड़िया आहियो। ॻायल बि आहे न आत्मायूं परमात्मा अलॻि रहे बहुकाल। पहिरियों तव्हां भारतवासी देवी देवता धर्म वारा आया आहियो। ॿिया धर्म वारा थोरा जन्म पोइ ईंदा आहिनि। सॼो चक्कर कीअं फिरंदो आहे जो सो बाप वेई सम्झाईंदा आहिनि। जो धारणा न कराए सघंदा आहिनि उन्हनि जे लाइ उन्हनि जे लाइ त ॾाढो ई सहज आहे, है न। जो धारणा न कराए सघंदा आहिनि उन्हनि जे लाइ त ॾाढो ई सहज आहे। ॿिया धर्म वारा त थोरा जन्म वठंदा आहिनि। सॼो चक्कर कीअं फिरंदो आहे उहो बाबा सम्झाईंदा आहिनि, है न। बाबा चवनि था जो धारणा न कराए सघंदा आहिनि ॿियनि खे त हुननि खे त बसि ज्ञान ॿुधो ऐं हलो। हुननि खे कोई महिनत थोरी आहे। महिनत कंहिंखे करणी पवंदी आहे जो धारणा कंदा आहिनि ऐं ॿियनि खे कराइणो हूंदो आहे। आत्मायूं धारण कंदियूं आहिनि, पुण्य आत्मायूं पाप आत्मायूं ठहींदियूं आहिनि। तव्हांजो ये 84 जन्म अंतिम जन्म, तव्हां सभु वानप्रस्थ अवस्था में आहियो। वानप्रस्थ वारा गुरु कंदा आहिनि मंत्र जे लाइ। उन्हनि खे त हाणे देहदारी गुरु करण जी दरकार ई न आहे न। तव्हां सभिनि जो मां बाबा टीचर गुरु आहियां। मूंखे चईंदा बि आहियो हे पतित पावन शिव बाबा,
हाणे स्मृति आई सभु आत्माउनि जो बाबा उहो आहे। आत्मा सत्य चैतन्य आहिनि, शिव जी अमर आहे, सभी आत्माउनि में पाठ भरियल आहे। बाबा भी सत्य चैतन्य आहिनि, उहो मनुष्य सृष्टि जो बीज रूप हुजण जे कारण चईंदा आहिनि मां सॼे झाड़ जे आदि मध्य अंत खे ॼाणंदो आहियां, इन करे मूंखे नॉलेजफुल चइबो आहे। तव्हांखे बि सॼी नॉलेज आहे न, बीज में झाड़ कीअं निकिरंदो आहे, झाड़ वधण में टाइम लॻंदो आहे। बाबा चईंदा आहिनि मां बीज रूप आहियां, अंत में सॼो झाड़ जड़ीभूत अवस्था खे अवस्था जो चक्र वठंदो आहे। हाणे ॾिसो देवी देवता धर्म जो फाउंडेशन त आहे न, है न, प्राय लोप थी वियो आहे न। जॾहिं देवता धर्म गुम थी वेंदो तॾहिं बाबा खे अचिणो पवंदो। हिकु धर्म जी स्थापना बाक़ी सभिनि जो विनाश कराए छॾिया। प्रजापिता ब्रह्मा द्वारा बाबा स्थापना कराइनि था। आदि सनातन देवी देवता धर्म इहे बि सॼो ड्रामो ठहियलु आहे, हिननि जी एंड न थींदी आहे। बाबा ईंदा आहिनि अंत में, जबकि सृष्टि जे आदि मध्य अंत जो नॉलेज ॿुधाइणो आहे त ज़रूरु संगम ते ईंदा न। तव्हांजो हिकु बाप आहे, आत्मा इहे सभी ब्रदर्स आहिनि, मूल वतन में रहण वारी। हुन हिकु बाप खे यादि कंदा आहिनि, दुख में सिमरन सभु करे। रावण राज्य में दुख आहे न, बाबा चवनि था रावण राज्य में दुख आहे न, हिते सिमरन कंदा आहिनि। बाबा सभिनि जो सदगति दाता हिकु ई आहे न, उन्हनि जी ई महिमा आहे। बाबा न अचनि त भारत खे स्वर्ग केरु ठाहे। इस्लामी आदि जो बि आहिनि सभु हिन समय तमो प्रधान आहिनि, सभिनि खे पुनर्जन्म त ज़रूरु वठिणो ई आहे। हाणे पुनर्जन्म मिलंदो आहे नर्क में, ईअं न स्वर्ग में हली वेंदा। जीअं हिंदू माण्हू चईंदा आहिनि स्वर्गवासी थियो त ज़रूरु नर्क में हुयो न, हाणे स्वर्ग में वियो। तव्हांजे मुख में गुलाब, स्वर्गवासी थियो, पोइ नर्क जे आसुरी वैभव आदि खे छो खाराईंदा आहियो। बंगाल में मछलियूं आदि बि खाराईंदा आहिनि। अरे उन्हनि खे हिननि सभिनि खाइण जी दरकार ई न आहे। चईंदा आहिनि फलानो पार निर्वाण धाम वियो। बाबा चईंदा आहिनि इहे सभु कपोड़ा आहिनि, वापसि त कोई वञी न सघे। जबकि पहिरें नंबर वारे खे ई 84 जन्म वठिणा पवंदा आहिनि। बाबा सम्झाईंदा आहिनि इन में कोई तकलीफ़ न आहे। भक्ति मार्ग में केतिरी तकलीफ़ आहे, राम राम जपदे रोमांस खड़ा थी वेंदा आहिनि। उहे सभु भक्ति मार्ग आहिनि। इहे सूर्य चांद बि तव्हां ॼाणंदा आहियो कि रोशनी करण वारा आहिनि, इहे कोई देवता थोरी आहिनि। वास्तव में ज्ञान सूर्य, ज्ञान चंद्रमा, ज्ञान सितारे उन्हनि जी त महिमा आहे। उहे बि चई ॾींदा आहिनि सूर्य देवताए नमः, चंद्र देवताए नमः। उन्हनि खे देवता सम्झी पाणी ॾींदा आहिनि। त बाबा सम्झाईंदा आहिनि इहे सभु भक्ति मार्ग आहिनि, जो पोइ थी वेंदो, जो पोइ थींदो। पहिरियों थींदी आहे अव्यभिचारी भक्ति, पहिरियों थींदी आहे अव्यभिचारी भक्ति। बाबा चवंदा शिव बाबा जी, पोइ देवताउनि जी थींदी आहे। पोइ उतरदे पुतरदे हाणे ॾिसो टिवाटे जी अर्थात 3 रास्ता मिलंदा आहिनि, उन्हनि जो बि मिट्टी, उते बि मिट्टी जो दीवो लॻाए तेल आदि विझंदा आहिनि, हुन जी पूजा आदि कंदा आहिनि। तत्वनि जी बि पूजा कंदा आहिनि, मनुष्यनि जी बि चित्र ठाहे पूजंदा आहिनि। हाणे हिन में प्राप्ति त कुझु न आहे, हिन ॻाल्हियुनि खे तव्हां ॿार ई सम्झंदा आहियो। हाणे ॾिसो टिवाटे जी पूजा असुल में न संगम युग ते, इहे कलयुग, इहे सभु इहा असां विच में संगम युग ते आहियूं। इहे सतयुग, इहे कलयुग ऐं मथे परमधाम, 3 रास्ता आहिनि न। असुल में हाणे असांखे बाबा 3 रास्ते जे विच में विहारे करे बाबा असांजी जोत जॻाईंदा आहिनि। आत्मा रूपी दीपक में ज्ञान गुण शक्तियुनि जो घृत विझंदा आहिनि, त उन्हनि जे बदिले माण्हुनि टिवाटे जी पूजा आदि कंदा आहिनि।
सो कीअं यथार्थ अर्थ छा आहे उन जो ॻाल्हियूं छा छा कढी अथनि। अच्छा मीठी मीठी सिकी लॾे ॿारनि प्रति माता पिता बाप दादा जो यादि प्यार ऐं गुड मॉर्निंग। रूहानी बाप जी सभिनि रूहानी ॿारनि खे नमस्ते। असांजी बि रूहानी माता पिता बाप दादा खे यादि प्यार गुड मॉर्निंग ऐं नमस्ते। धारणा जे लाइ मुख्य सार आत्मा सां बुरा संस्कारनि खे कढण जे लाइ देही अभिमानी रहण जो पुरुषार्थ करो। ये अंतिम 84वो जन्म आहे। वानप्रस्थ अवस्था इन करे पुण्य आत्मा ठहिण जी महिनत करणी आहे। ॿियो आहे देह जे सभु संबंधनि खे छॾे हिकु बाप खे ऐं राजाई खे यादि करो। हिकु बाप खे ऐं पंहिंजी राजाई खे यादि करो। बीज ऐं झाड़ जो ज्ञान सिमरण करे सदा हर्षित रहणो आहे। वरदान उपराम ऐं एवर रेडी ठही बुद्धि द्वारा अशरीरीपन जो अभ्यास करण वारा सर्व कलाउनि सां संपन्न ठहो। जीअं सर्कस में कला ॾेखारण वारा कलाबाज़ जो हर कर्म कला ठही वेंदो आहे, इहे कलाबाज़ शरीर जे असां कोई बि अंग के जीअं चाहे जाते चाहे जेतिरो समय चाहे मोल्ड करे सघंदा आहिनि। ये कला आहे। तव्हां ॿार बुद्धि खे जॾहिं चाहियो जेतिरो समय चाहियो जाते सिद्ध करणु चाहियो उते करे सघो। ये सभिनि खां वॾी कला आहे। इहे हिकु कला सां 16 कला संपन्न ठही वेंदासीं असां। हिन जे लाइ ईअं उपराम ऐं एवर रेडी ठहो जो ऑर्डर प्रमाण 1 सेकेंड में अशरीरी ठही वञो। युद्ध करण जी महिनत न लॻे। स्लोगन आहे सरलता ऐं सहनशीलता जे गुण खे धारण करण वारा ई सच्चा स्नेही ऐं सहयोगी आहिनि। सरलता ऐं सहनशीलता जे गुण खे धारण करण वारा ई सरलता ऐं सहनशीलता जे गुण खे धारण करण वारा ई सच्चा स्नेही ऐं बाबा जे सहयोगी आहिनि, है न। छोजी सरल रहंदव सहनशील रहंदव तॾहिं त बाबा जे हर ॻाल्हि खे मञी सघंदव करे सघंदव न। अव्यक्त इशारो आहे जो परमात्म ज्ञानी ॿार आहिनि उन्हनि खे ज्ञान जो फल मुक्ति जीवन मुक्ति जो वर्स संगम ते मिलंदो आहे। ज्ञान अर्थात समझदार हर कर्म कंदे हुए सदा स्वयं खे बंधन मुक्त सर्व आकर्षणनि सां मुक्त ठाहिण जी समझ रखंदो आहे। उन्हनि जे हर संकल्प बोल कर्म संबंध संपर्क में मुक्ति जीवन मुक्ति जी स्टेज रहंदी आहे। जेके न्यारो ऐं प्यारो चईंदा आहिनि त समझ हूंदी तॾहिं त असां जीवन में किथे कहिड़ो कर्म करिणो आहे, केतिरो संबंध संपर्क में आणिणो आहे, छा ॻाल्हाइणो छा करिणो आहे, पोइ उपराम मूंखे न्यारो प्यारो चइबो आहे। अच्छा ओम शांति। बाबा खे यादि करो।